कराची जे धरने में कायदे सिंध राष्ट्र मोदी साबित करे ॾेखारो दुनिया वारे अॻुवान कायदे जॾहिं सॾु करे कारकुननि खे ईअं हुजे जो पाण पहिरें सुफ़ में हूंदो आहे पेरे सिफ़ में बीठा ज़ख्मी थिया पेर मां रत पियो वहे त इहो ॿुधायूं दुनिया वारो कायद हुजनि त अहिड़ा हुजनि अॻुवान हुजे त अहिड़ो अॻे कायद सिंध अल्लामा डॉक्टर शहीद हुया त पंहिंजे सिंध जे ख़ातिर ग़रीब मिस्कीन जे ख़ातिर पंहिंजो जान क़ुर्बान करे बदन रत मां रंगीन करे हलाया अॼु उन्हनि जो फर्ज़ंद अर्जुमा साबित करे ॾेखारो ओ मुंहिंजा कारकुनो जमीयत उलमा इस्लाम जा कारकुनो तव्हां निदड़कार न आहियो यादि रखो जाते ता जो पगर वांगुरु रसगुनानो जो रतो आहे के न अॼु दिलि वॾी थी वई अॼु कारकुननि जी दिलि वॾी थी वई बाग बहार थी वई तू वाकई थक बि अॼु असांजा लही विया जो ख़ुदा जो कसम अल्लाह असांखे अॻुवान कायद अहिड़ो ॾिनो जो मैदान में बीह करे थो गजे लिकण वारो न आहे झुकण वारो न आहे त उन जे करे माण्हू सिर कुर्बान करे सघे थो न कुर्बानी ॾेई सघे थो न वाइदो कयो इंशाअल्लाह पूरी जिंदगी जान वतन जमीयत सां वाइदो करे छॾियो बस ड्रियो न 8 फरवरी में इलेक्शन गुज़रियो केतिरा वोट मिलिया उलमाए हक़ खे हिन आवाम सुञातो त असांजे दुखनि सुखनि जा साथी इहे ॾाढ़ी ऐं पटकी वारा आहिनि सिंध लुटींदड़ न आहिनि वोट त सभिनि ॾिनो कामयाब उलमा खे सभिनि कयो कायदे सिंध अल्लामा राशिद महमूद साहब कामयाब थियो कश्मीर खां वठी कराची ताईं पूरे सिंध लुटींदड़नि खे रिजेक्ट कयो आहे उलमा हक़ जे कैंडिडेट खे चूंडियो आहे पर हिननि मशीनरी इस्तेमाल करे मथां ज़ुल्म करे अरबे खरबे रुपया हलाए करे सिपिलियूं ख़रीद करे हिन ग़रीबनि जे वोट खे चुरायो आहे हिन जे मैंडेट खे चुराया पर दुनिया वारो अॼु वाइदो कयो असांजो मरण बि उलमा सां आहे जीअण बि उलमा सां आहे असां खटियल आहियूं खटे करे बेहारायो करबला जे मैदान में इमाम हुसैन शहीद जो हो साथी उन जा शहीद थिया यजीदियतन ज़ुल्म कयो हो पर खटे केर हो चो इमाम हुसैन यजीदियत जो टोल हो कल भी मुर्दाबाद हो आज भी मुर्दाबाद क़यामत उन जो ज़ुल्म मुर्दाबाद दे तारीख़ सां लिखियो वेंदो उलमाए हक़ हारायो न आहे घबरायो न कल भी असांजा हौसला बुलंद हुया अज भी असांजा हौसला बुलंद इंशाअल्लाह आइंदा भी इनके 24,000 तारा ॾेखारींदासीं यार परो मन हुया हवा ता ॾिठो न कल टिड़ी कराची में धरणे जे दौरान कारकुन आया कायदे सिंध जे सद ते पुरमन धरणे जे लाइ झंडड़ा थमे खणी न असलियो न हथियार लठ भी न हुयो न दुनिया वारो असांजे मुल्क पाकिस्तान जे गवर्नमेंट एॾो तशद्दुद कयो ॾाढ़ी पटकन वारनि खे बि माफ़ न कयो शेलिंग कयो आंसू गैसूं ऐं पथरा तव्हां ॾिठो कल जो ॾिहाड़ो हुयो जंहिं दोदे जवान पुट पंहिंजे अबे शहीद जे जनाज़े खे कयो हथ रत मां भरियल हुआ अॼु उन पंहिंजो रत पेश करे सिंध वारनि खे ॿुधायो आहे हकीकी सिंध जा मालिक असां आहियूं चौकीदार असां आहियूं असां आहियूं वारिस मुख असांखे आहे दुनिया वारो मां कायद त खोड़ ॾिठा अॻुवान त खोड़ ॾिठा पर पाण पोते हुया उन्हनि जा लश्कर अॻिते हुया कराची जे धरणे में कायदे सिंध राष्ट्र मोदी साबित करे ॾेखारो दुनिया वारे अॻुवान कायदे जॾहिं सॾु करे कारकुननि खे ईअं हुजे जो पाण पहिरें सुफ़ में हूंदो आहे
कारकुन पहुंचो हा कायद अॻियां हो तकबीर अल्लामा राशिद खालिद महमूद सुमरो कायदा सिंध कदम बढ़ाओ नारे तकबीर जख्मी थिया के ना पथराव कयो बीठो रहो मौत जो भव को नजर ता के आयो कायदे सिंध जे गाल्हाइण में ता के को लचक को भव गाल्हायो तो सही छो तो हक वारा डटजी करे गाल्हाईंदा सिर भले कटजी वई गाला छो तो मौत उन्हनि जे लाइ शहादत आहे पंहिंजे मां धरती जे ख़ातिर इज्जत अज़मत जे ख़ातिर मौत अची वञे भी शहादत आहे डिॼंदा न आहिनि ऐं पंहिंजे कारकुननि खे भी निधड़को न कयूं जो पाण कंहिं होटल में रहण लाइ गाॾीअ में पहुचे महफूज़ न पेरे सिफ़ में बीठा ज़ख़्मी थिया पेर मां रत पियो वहे त इहो ॿुधायूं दुनिया वारो क़ाइद हुजनि त अहिड़ा हुजनि अॻवान हुजे त अहिड़ो अॻे क़ाइद सिंध अल्लामा डॉक्टर शहीद हुया त पंहिंजे सिंध जे ख़ातिर ग़रीब मिस्कीन जे ख़ातिर पंहिंजो जान कुर्बान करे बदन रत मां रंगीन करे हलाया अॼु उन्हनि जो फर्ज़ंद अर्जुमा साबित करे ॾेखारो मुंहिंजा कारकुनो जमीयत उलमा इस्लाम जा कारकुनो तव्हां निधड़कार न आहियो यादि रखो जाते ता जो पगर वांगुरु राशिदनामे जो रतो आहे के ना अज दिल वडी थी वई अज कारकुननि जी दिल वडी थी वई बाग बहार थी वई तो वाकई थक भी अज असांजा लही विया जो खुदा जो कसम अल्लाह असांखे अॻवान क़ाइद अहिड़ो ॾिनो जो मैदान में बीह करे थो गजे लिकण वारो न आहे झुकण वारो न आहे तो उन जे करे माण्हू सिर कुर्बान करे सघे थो न कुर्बानी ॾेई सघे थो न वाइदो कयो इंशाअल्लाह पूरी जिंदगी जान वतन जमियत सां असां वाइदो करे छॾियो बस डिॼो न अल्लामा राशिद खालिद महमूद सुमरो अल्लामा राशिद खालिद महमूद सुमरो नारे तकबीर दुनिया वारो ये उलमा तो हकीकी वारिस तांजे धरती तांजे ईमान जा चौकीदार अल उलमा वरसतुल अंबिया अल अंबिया ला युवरिसु दिरहम वला दीनार आलिम नबीन जा वारिसन नबी दुनिया छड़े न सुन चांदी वरसे में न छड़े छा छड़े हथ मथे करे जो कुरान छड़े हो कुरान तो उलमा वट छा है अला कुरान आहे कि नहीं चवंदा साईं मौलवी कामयाब थींदा बोले छा कंदा अब मौलवी कामयाब थींदा ॿियो कुझु न कंदा तो कुरान तो तोखे ॿुधाईंदा न ॻाल्हायो नथा हा कायदे सिंध अल्लामा राशिद महमूद साहब जो ऐलान थियो हिकिड़ा त साईं जेके हलफ खणण जे लाइ वञी न पिया एम्बुलेंसन में पाण खे विधऊं जो ई ज़ाहिरी वेंदासीं मौलवी बीठा आहिनि पकड़े ॿधी ते विहारींदा हाणे कीअं कयूं ऐं इहो बि उन्हनि पाण सबूत ॾिनो त बाबा एम्बुलेंसन में वेहो हे जमियत जा जेके जियल आहिनि न इहे ॿियो छा बि करे सघनि था पर रस्ते जी रुकावट कंहिं मज़लूम कंहिं ग़रीब कंहिं बीमार कंहिं मैयत जे लाइ न करे सघनि था इहे रस्ते वारनि जे एम्बुलेंसन खे बि पुरअमन तरीक़े सां पंहिंजो रस्तो ॾींदा आहिनि तंहिंजे करे इन में वेही असां मंज़िल ते पहुचूं के ईअं ई सम्मेलन में पहुता पर कसम कूड़ा असां हलफ कूड़ा कसम ॿुधी नथा मरनि अवाम जे चोरीअ जे वोट सां अची बीठा कसम खणनि था त असां पंहिंजे वोट सां आयासीं सॼो सिंध तव्हां ॾिठो अवाम ख़ुदा जो कसम आहे जमियत खे वोट ॾिनो आहे बसि किताब खे कामयाब कयो आहे हर जाइ ते रत सां था माण्हू रोइन ही छा थियो कार थियो असां पंहिंजे उलमा खे कामयाब कयो आहे ॾाइण वरी काॾूं चओ इंशाअल्लाह ॾाइणनि खे नाकामयाब करणो आहे उलमा कामयाब थींदा इंशाअल्लाह थींदा वो ॾींहुं परे न आहे तिनके पतो पइजी वेंदो मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो छा बि करनि अल्लाहु अकबर कबीरा तो जमियत उलमा इस्लाम जात मज़बूत कयो दुनिया वारो
कुरान ऐलान करो इन्नहु कान ज़लूमन जहूला ज़ालिम कुरान आयो तादिल जो अज अदल नाए छो तो हुक्मरान जाहिल हैं कुरान का गाफिल हैं इन वट कुरान जो तालीम नाए ये शराबी थे ज़ानी थे बाहर मुल्कल में ऐश करना आ रहा था गरीबन से टैक्स रत के चूसना आ रहा था कुरान ने वट कौन ये मैदान थे आया था ये आलम ये बुजुर्ग जमीयतुल उलमा इस्लाम का दाढ़े ने पटकन वाला कुरान वाला ईदा इंशाअल्लाह मुल्क पाकिस्तान में अदल थींदो हफ्तो गुज़रियो हज़रत ए अफगानिस्तान में एकड़ो ऑफिसर हो को थोड़ो घणो करप्शन कई उनके पकड़े उन जे मुंह के दांगी मले गड़ाते वियारे उहे पैसा जेके करप्शन में उन वरता हुया न जेको रिश्वत वरतई उहे पैसा भी उनके हार करे पाराई जीवन सजे गोठ में शहर में डंडोरो ॾेई इनके घुमायो इन रिश्वत में पैसा वरता मुंह कारो करे गड़ाते वियारे मां तव्हां खां पुछां तो इन मुल्क में ॿिए कंहिं ऑफिसर खे जुर्रियत थींदो जो रिश्वत वठे अड़े हिते त पटे वाला भी नथा थियनि लाथियूं था वञनि टोपी हां इते त पुलिस वारा नथा जेके रस्ते में बीठा आहिनि कमंद जी टाली बाबा नाले अंदर शहर में वट वठी चवंदो 200 रुपया वठ ट्रप तोखे केर ॻाल्हाए पलालन जी ट्रैक्टर न ट्रपे पर 200 रुपया ॾिनई त भले ट्रालियूं ट्रपायूं ये माण्हू भले फासन त मरन कानून कोन्हे इंसाफ कोन्हे हर माण्हू हिते करप्ट थी चुको आहे मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो ये कुरान वारा ईंदा त अदल इंसाफ कायम थींदो